मज़मून फ़िज़िक्स क्लास 9 बाब 8 सबक 5 हिस्सो 3 तवानाई जा अहम ज़रिया मेजर सोर्सेज ऑफ एनर्जी। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां सनवाल महर। हिन वीडियो में जेको असां जो टॉपिक पढ़ंदासीं वो आहे शमसी तवानाई यानी सोलर एनर्जी। जीअं त असीं मेजर सोर्सेज ऑफ एनर्जी वारो टॉपिक पढ़ी रहिया आहियूं ऐं इन में असां इन खां पहिरीं ॿ जेको आहे त सोर्स पढ़िया हुयासीं। हिकिड़ो हुयो फॉसिल फ्यूल एनर्जी ऐं उन खां बाद में ॿियो हुयो वरी हाइड्रो इलेक्ट्रिक एनर्जी। हींअर असीं टियों सोर्स पढ़ी रहिया आहियूं जेको आहे सोलर एनर्जी। ठीकु आहे। सो प्यारा ॿारो, हिन लफ़्ज़ मां ई असांखे ख़बर पइजी थी वञे त सोलर यानी सिज जे बारे में असां हिते ॻाल्हाईंदासीं ऐं उन जे एनर्जीअ जे बारे में ॻाल्हाईंदासीं। सो प्यारा ॿारो, असांजी जेका धरती आहे, असांजी जेका ज़मीन आहे, उन में मेजर सोर्स ऑफ एनर्जीअ जो कहिड़ो आहे? उन में जेको मेजर सोर्स ऑफ एनर्जी आहे उहो आहे असां वटि सन। ठीकु आहे। सो सिज जेको आहे उहो असांजो नेचुरल सोर्स आहे ज़मीन जे एनर्जीअ जो, जंहिंजे ज़रिए असांजी ज़मीन ते जेका बि मखलूक़ात रहे थी उनखे एनर्जी मुयसरु थिए थी। पोइ चाहे उहे असांजा जेको त पाणीअ वारी मखलूक़ात हुजे, चाहे असांजी ज़मीन ते रहंदड़ मखलूक़ात हुजे, चाहे पोइ असांजा उहे ॿूटा या वण हुजनि। मतिलबु ज़मीन ते जेका बि रहंदड़ मखलूक़ात आहे उन सभिनी जे लाइ जेको एनर्जीअ जो मेजर सोर्स आहे उहो आहे शमसी तवानाई, जंहिंखे असां सोलर एनर्जी बि चऊं था। ठीकु आहे। सो प्यारा ॿारो, बेसिकली जेकॾहिं असां सिज जी ॻाल्हि कयूं त सिज जेको आहे उहो असां खां केतिरो परे आहे? उहो असां खां परे आहे तक़रीबन 150 × 10⁻⁶ किलोमीटर अवे फ्रॉम दी अर्थ। ठीकु आहे। यानी हेतिरो किलोमीटर असां खां परे आहे। ठीकु आहे। उन खां बाद में साइंसदाननि जो चवणु आहे त जेको सिज आहे उहो असांखे तक़रीबन जेको आहे 4.5 × 10⁹ सालनि खां वठी असांखे पंहिंजी एनर्जी ॾेई रहियो आहे। यानी उन जी एज जेका आहे, उन जी उमिरि उहा हेतिरी आहे 4.5 × 10⁹ ईयर। ठीकु आहे। सो अहिड़े नमूने सां उन खां पोइ साइंसदाननि जो चवणु आहे त जेको सिज आहे उहो असांखे वधीक 5 × 10⁹ ईयर्स एनर्जी ॾेई सघे थो। ठीकु आहे। यानी हेतिरा साल अञा असांखे एनर्जी ॾेई सघे थो। उन खां पोइ जेको सिज आहे उहो जेको आहे ख़तमु थी सघे थो। ठीकु आहे। त माना इहो हिकिड़ो तमामु घणो अरसो आहे। सो उन खां बाद में जेकॾहिं असां हिते एनर्जीअ जी ॻाल्हि कयूं त असांजे ज़मीन ते पर स्क्वायर मीटर जेका असां वटि सिज जी एनर्जी मिले थी उहा केतिरी मिले थी? यानी जेकॾहिं असां 1 मीटर खणूं जेको आहे ज़मीन जो ऐं उनखे चइनी तरफ़नि खां असां 1 मीटर खणूं त उनखे चवंदासीं 1 मीटर स्क्वायर। ठीकु आहे। पोइ हाणे उन 1 मीटर स्क्वायर में असांखे पर डे जेका एनर्जी मिलंदी आहे सोलर जे तरफ़ां उहा मिलंदी आहे, सिज जे तरफ़ां उहा मिलंदी आहे 4.7 किलोवाट आवर पर डे। ठीकु आहे। यानी हिकु ॾींहं में असांखे 4.7 किलोवाट एनर्जी जेका आहे उहा मिलंदी आहे सिर्फ़ु 1 मीटर स्क्वायर ज़मीन में। ठीकु आहे। सो जेका एनर्जी सिज मां अचे थी, ठीकु आहे, हाणे इहा अचे थी असांजे रेडिएशन जे सूरत में, यानी श्वान जे सूरत में। असां उन एनर्जी खे चऊं था सोलर एनर्जी। यानी उनजी जेकॾहिं असां डेफिनेशन लिखूं त उनखे चवंदासीं द एनर्जी रेडिएटेड फ्रॉम द सन इज़ नोन एज सोलर एनर्जी। ठीकु आहे। हाणे चवे थो उहा एनर्जी जेका रेडिएट थी करे कंहिंखां सन खां अचे थी उनखे असां चऊं था सोलर एनर्जी। ठीकु आहे। सो हाणे प्यारा ॿारो, जेकॾहिं असां हिन पॉइंट खे ॾिसूं त असांजी जेका ज़मीन जी 1 मीटर स्क्वायर में असांखे जेका एनर्जी मिले थी सोलर जी 4.7 किलोवाट पर डे, असांजे पाकिस्तान जी जेका एरिया आहे उहा तमामु वॾी आहे। ठीकु आहे। त असांजे पाकिस्तान खे जेकॾहिं इन एनर्जीअ जे बेसिस ते काउंट कयो वञे त इन एरिया में, टोटल पाकिस्तान जी एरिया में असांखे केतिरी एनर्जी मिली सघे थी शमसी तवानाई,
उहा असांखे मिली सघे थी। हाणे जेका उन जे बारे में असां ॾिसूं त उन जे लाइ चवे थो पाकिस्तान रिसीव्स सोलर एनर्जी इक्विवेलेंट टू ओवर 2.9 मिलियन मेगावाट आवर पर ईयर, यानी पाकिस्तान जेको आहे पूरे साल में 2.9 मिलियन मेगावाट एनर्जी जेको आहे एनर्जी उहा वठे थो कंहिंखां, सन खां। यानी सोलर एनर्जी जेका आहे उहा घणी थी मिले पाकिस्तान खे, 2.9 मिलियन मेगावाट। इहा तमामु घणी एनर्जी आहे, ठीकु आहे, पर छा आहे त असां उनखे प्रॉपर नमूने सां यूटिलाइज़ नथा कयूं। हाणे उनखां पोइ जेकॾहिं असां इन एनर्जीअ खे यूटिलाइज़ करण जा तरीक़ा ॾिसूं त बेसिकली असां वटि 2 प्रिंसिपल हूंदा आहिनि जंहिंजे ज़रिए असां इन सोलर एनर्जीअ खे यूटिलाइज़ कंदा आहियूं, ठीकु आहे। सो पहिरियों जेको असां वटि तरीक़ेकार आहे उहो आहे कलेक्ट सोलर एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट एंड यूज़ इट सेम एज। हाणे चवे थो जेका असां सोलर एनर्जी सिज मां वठूं था उनखे असां छा था कयूं, स्टोर था कयूं, कलेक्ट था कयूं, ठीकु आहे। ऐं उनखां पोइ असांखे उन ई एनर्जीअ खे यानी हीट जे फॉर्म में जेका असांखे एनर्जी मिले थी उनखे उन ई तरीक़े सां उन ई हीट वारे फॉर्म में असां जेको आहे यूज़ कंदा आहियूं, ठीकु आहे। यानी उनखे असां कन्वर्ट वग़ैरह न कंदा आहियूं। हाणे उन जा जेके एग्ज़ाम्पल्स आहिनि उहे ही आहिनि, मिसाल तौर जीअं सोलर कुकर आहे या सोलर वाटर हीटर आहे जंहिंखे असां गीज़र बि चवंदा आहियूं। तो इहे जेके असां वटि इंस्ट्रूमेंट आहिनि इन्हनि जे ज़रिए असां वरी उहा साॻी सोलर एनर्जीअ खे हीट वारे फॉर्म में ई जेको आहे यूज़ कंदा आहियूं, ठीकु आहे। उनखां बाद में जेको सेकंड प्रिंसिपल आहे यानी सेकंड मेथड आहे उहो आहे असां वटि वरी छा कंदा आहियूं, असां सोलर एनर्जीअ खे कन्वर्ट कंदा आहियूं इलेक्ट्रिसिटी में, ऐं उनखां बाद में वरी असांखे जहिड़े नमूने सां एनर्जी जी रिक्वायरमेंट हूंदी असां उते उनखे यूज़ कंदासीं, ठीकु आहे। हाणे हिते जेको असां मेथड जेको पढ़ंदासीं उहो सोलर एनर्जी कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिसिटी, ठीकु आहे। सो प्यारा ॿारो, जेकॾहिं असां सोलर एनर्जीअ खे कन्वर्ट कयूं था इलेक्ट्रिसिटी में त उन जे लाइ असांखे छा जी ज़रूरत हूंदी आहे। सो अक्सर तव्हां जेका त स्ट्रीट लाइट ॾिठियूं हूंदियूं, सो उन्हनि जे मथां हिन क़िस्म जा हे सोलर पैनल लॻल हूंदा आहिनि, ठीकु आहे, ही सोलर प्लेटूं लॻल हूंदियूं आहिनि। हाणे इहे सोलर प्लेटूं छा कंदियूं आहिनि, बेसिकली सोलर एनर्जीअ खे यानी सिज जी जेका तवानाई हूंदी आहे उनखे कन्वर्ट कंदियूं आहिनि इलेक्ट्रिसिटी में, ठीकु आहे, यानी बिजली में। हाणे ही जेके प्लेटूं हूंदियूं आहिनि उनखे असां चवंदा आहियूं सोलर पैनल, ठीकु आहे। उनखां पोइ तव्हां ॾिठो हूंदो त ही जेके सोलर पैनल हूंदा आहिनि बेसिकली इन्हनि सोलर पैनल्स में जेको आहे हिन क़िस्म जा ही नंढा नंढा बॉक्सिस ठहियल हूंदा आहिनि, हीअं हिन तरीक़े सां, ठीकु आहे। ॾिठो हूंदो तव्हांजे घरनि में बि पॉसिबल आहे इहे सोलर प्लेट्स लॻला हुजनि, या तव्हांजे ऑफिसिस में हुजनि, या तव्हांजे स्कूल्स में हुजनि, ठीकु आहे। त उन्हनि में उहे जेके सोलर प्लेट्स हूंदियूं आहिनि उन्हनि में हिन क़िस्म जा ही नंढा नंढा बॉक्सिस ठहियल हूंदा आहिनि। हाणे बेसिकली ही जेके बॉक्सिस हूंदा आहिनि इन हिकिड़े बॉक्स खे चइबो आहे सोलर सेल, ठीकु आहे। यानी अ ग्रुप ऑफ सोलर सेल इज़ कॉल्ड सोलर पैनल। यानी ही नंढा नंढा सोलर सेल जेके हूंदा आहिनि उहे पाण में मिली करे हिकिड़ो ग्रुप ठाहींदा आहिनि, ऐं उहो ग्रुप छा आहे, उहो असांजो बेसिकली सोलर पैनल आहे, ठीकु आहे प्यारा ॿारो। सो अगरि जेकॾहिं असां हिन सोलर सेल जी ॻाल्हि कयूं यानी सोलर प्लेट्स जी ॻाल्हि कयूं त ही जेके सोलर सेल हूंदा आहिनि बेसिकली उहे छा जा ठहियल हूंदा आहिनि। सो उहे ठहियल हूंदा आहिनि वरी सेमी कंडक्टर मटीरियल जा। हाणे सेमी कंडक्टर मटीरियल छा थींदो आहे, थी सघे थो तव्हांजे लाइ ही नओं हिकिड़ो लफ़्ज़ हुजे। सो इनखे पहिरियों मां तव्हांखे हिन तरीक़े सां सम्झायां त असां वटि जेको आहे त 3 क़िस्मनि जा मटीरियल हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे इंसुलेटर, ॿियो हूंदो आहे कंडक्टर, ऐं टियों हूंदो आहे वरी सेमी कंडक्टर। हाणे इंसुलेटर अहिड़े क़िस्म जा मटीरियल हूंदा आहिनि जंहिंमां बिजली या हीट क्रॉस न थी सघंदी आहे, ठीकु आहे। जीअं तव्हांजो काठ आहे, जीअं तव्हांजो रबड़ आहे, जीअं तव्हांजी प्लास्टिक आहे, अहिड़े क़िस्म जा मटीरियल खे चवंदा आहियूं असां इंसुलेटर। उनखां पोइ कंडक्टर हूंदा आहिनि। कंडक्टर अहिड़ा मटीरियल हूंदा आहिनि जेके जंहिंमां बिजली असांजी या हीट जेका आहे उहा गुज़री वेंदी आहे। मिसाल जे तौर ते जीअं लोहो आहे, ट्रामो आहे, कापर आहे, ठीकु आहे। इन क़िस्म जा जेके बि मटीरियल हूंदा आहिनि उन्हनि मां छा थींदो आहे, बिजली क्रॉस करे वेंदी आहे, उनखे असां चवंदा आहियूं वरी कंडक्टर। उनखां पोइ वरी हिकिड़ी थर्ड मटीरियल जी जेको आहे टाइप हूंदी आहे उनखे असां चवंदा आहियूं सेमी कंडक्टर। हाणे सेमी कंडक्टर जी जेका प्रॉपर्टी हूंदी आहे उहा हूंदी आहे वरी माना ॿिन्ही जी, इंसुलेटर बि हूंदो आहे ऐं सेमी कंडक्टर, इंसुलेटर बि हूंदो आहे ऐं कंडक्टर बि हूंदो आहे, ठीकु आहे। हाणे कहिड़ी कंडीशन ते हू जेको आहे त कंडक्टर हूंदो आहे ऐं कहिड़ी कंडीशन ते हू जेको आहे त वरी इंसुलेटर हूंदो आहे, उहो असां इनशाला जेको आहे त मैट्रिक जे क्लास में जेको आहे त डिस्कस कंदासीं फर्दर।
या तव्हांजे इंटर जे क्लास में जेको आहे त हिनखे डिटेल में डिस्कस कयो वियो आहे इहे कुझु जेके मटीरियल्स आहिनि इन जे बारे में। ठीकु आहे, सो हिते असां डिटेल में नथा वञूं, मां तव्हांखे सिर्फ़ु बेसिक शइ सम्झाइण जी कोशिशि कयां थो। सो प्यारा ॿारो, सेमीकंडक्टर मटीरियल जेको हिते असां यूज़ कंदा आहियूं, ठीकु आहे, हाणे उहो असां कंदा आहियूं हिते एलिमेंट सिलिकॉन। ठीकु आहे, सो मुंहिंजे ख़्याल में सिलिकॉन तव्हां पढ़ियो हूंदो। तो ही सिलिकॉन मटीरियल हिते असां यूज़ कंदा आहियूं, यानी हिन सोलर सेल्स में जेको मटीरियल यूज़ कयो वेंदो आहे, जंहिंजो ही सोलर सेल ठहियलु हूंदो आहे, उहो छाजो ठहियलु हूंदो आहे? उहो ठहियलु हूंदो आहे सिलिकॉन एलिमेंट जो। ठीकु आहे, हाणे सिलिकॉन एलिमेंट जो त ठहियलु हूंदो आहे, पर उन में जेकॾहिं असां ॾिसूं त उनजो बेसिकली स्ट्रक्चर कहिड़े नमूने सां हूंदो आहे, त उन सो तव्हां हिन पिक्चर में ॾिसी सघो था, ही असां कुझु डिटेल डायग्राम खयो आहे। ठीकु आहे, सो प्यारा ॿारो, छा थींदो आहे त इन जे विच में जेको आहे त उहा सिलिकॉन जे एलिमेंट जी लेयर हूंदी आहे, ऐं उन खां पोइ उन जे ॿिन्ही पासनि खां असां मेटल रॉड्स लॻाईंदा आहियूं। ठीकु आहे, जीअं सैंडविच हूंदो आहे, या तव्हां बर्गर खणो, उन में छा हूंदो आहे, उन में हेठों बि ब्रेड हूंदो आहे ऐं मथां बि ब्रेड हूंदो आहे। ठीकु आहे, हाणे मतिलबु सैंडविच टाइप ते हूंदो आहे। ठीकु आहे, त उन जे विच में जेको आहे सिलिकॉन मटीरियल हूंदो आहे, ऐं उन खां पोइ हेठों बि हिकिड़ो इलेक्ट्रोड लॻाईंदा आहियूं, ऐं उन जे मथे पासे खां बि हिकु इलेक्ट्रोड असां लॻाईंदा आहियूं। ठीकु आहे, मेटल रॉड्स खे चइबो आहे इलेक्ट्रोड। ठीकु आहे, यानी ही असांजो जेको सिस्टम हूंदो आहे उहो सैंडविच टाइप ते थी वेंदो आहे। ठीकु आहे, जीअं सैंडविच हूंदो आहे न, उन टाइप ते, त विच में असांजो ही मटीरियल पियो हूंदो, यानी सिलिकॉन, ऐं हेठों ऐं मथां छा हूंदसि? इलेक्ट्रोड हूंदसि। ठीकु आहे, उन खां पोइ छा थींदो? बेसिकली उते असांजा जेके आहिनि त केटियॉन ऐं एनियॉन हूंदा आहिनि, जंहिंखे असां कैथड ऐं एनोड बि चवंदा आहियूं। ठीकु आहे, सो उन में छा थींदो त उन में असांजो पोटेंशियल डिफरेंस ठहंदो, यानी जेको आहे त हिकिड़े पासे खां चार्जिस वधीक हूंदियूं, हाई एनर्जी वारियूं चार्जिस हूंदियूं, ऐं ॿिए पासे खां वरी लो एनर्जी वारियूं चार्जिस हूंदियूं। ठीकु आहे, पोइ छा थींदो आहे त जॾहिं पोटेंशियल डिफरेंस ठहंदो आहे, त उन खां पोइ चार्जिस जो जेको आहे फ्लो थींदो आहे। ठीकु आहे, सो हाणे हिते असां चई सघूं था त हाणे जॾहिं असां उन ॿिन्ही सिलिकॉन जे ॿिन्ही तरफ़नि खां जॾहिं असां जेको आहे इलेक्ट्रोड रखंदासीं, त उन में छा थींदो? उन में पैदा थींदो वरी उन सिलिकॉन प्लेट में सेट थींदो पोटेंशियल डिफरेंस। ठीकु आहे, त हिते असां लिखियोसीं सेट पोटेंशियल डिफरेंस इन सिलिकॉन प्लेट्स। ठीकु आहे, सो पोटेंशियल डिफरेंस असां कंहिंखे था चऊं? असां था चऊं उन एनर्जीअ जे डिफरेंस खे। ठीकु आहे, हाणे हिकिड़े पासे खां एनर्जी ज़्यादा हूंदी ऐं ॿिए पासे खां एनर्जी घटि हूंदी आहे, सो उन एनर्जीअ जे डिफरेंस खे असां हिते चऊं था पोटेंशियल डिफरेंस। ठीकु आहे, सो प्यारा ॿारो, हाणे छा थींदो त हाणे बेसिकली छा थींदो आहे त असांजो जेको ही मटीरियल आहे, यानी सिलिकॉन, उहो नॉर्मल टेम्परेचर ते जेको आहे त उहो इंसुलेटर तौरु कमु कंदो आहे। ठीकु आहे, जेकॾहिं असां आम तौर ते उनखे रखूं, ठीकु आहे, रूम टेम्परेचर ते, त उहो छा हूंदो? उहो इंसुलेटर हूंदो, यानी उन मां बिजली क्रॉस न करे सघंदी, उन मां हीट क्रॉस न करे सघंदी, ईअं जीअं काठ मां या प्लास्टिक मां। ठीकु आहे, हाणे इन जो जेको इंसुलेटर हुजण जी प्रॉपर्टी आहे, यानी उनजो जेको टेम्परेचर आहे, उहो छा अथसि? उहो अथसि 25 सेंटीग्रेड, यानी 25 सेंटीग्रेड ताईं जेकॾहिं उहो 25 सेंटीग्रेड ताईं जेकॾहिं उनखे हीट ॾिजे थी, या एतिरो टेम्परेचर आहे, त हू छा हूंदो? हू इंसुलेटर हूंदो। जीअं ई उन खां उनजो टेम्परेचर इंक्रीज़ थींदो, त पोइ छा थींदो? हू कंडक्टर में तब्दील थी वेंदो। ठीकु आहे, सिलिकॉन खे जॾहिं असां उनखे उस ते रखूं था, त छा थो थिए? मथां सिज जी जेका रोशनी आहे, ठीकु आहे, उहा जॾहिं हिन ते पवे थी, त हिन जो टेम्परेचर इंक्रीज़ थो थिए। जॾहिं हिन जो टेम्परेचर इंक्रीज़ थो थिए 25 सेंटीग्रेड खां वधीक थो वञे, त पोइ छा थो थिए? पोइ उन में जेको आहे त इलेक्ट्रॉन फ्लो था करनि। ठीकु आहे, यानी छा थो थिए त हायर एनर्जीअ खां जेके इलेक्ट्रॉन आहिनि, उहे काॾे था वञनि? लोअर एनर्जीअ तरफ़, लोअर साइड ते था वञनि। पोइ उते मतिलबु त इलेक्ट्रॉन जो फ्लो थो थिए। ठीकु आहे, हाणे जॾहिं इलेक्ट्रॉन जो फ्लो थो थिए, उन पोटेंशियल डिफरेंस जे करे पोइ छा थो थिए? जॾहिं इलेक्ट्रॉन जो फ्लो थींदो आहे, त उन में छा थींदो आहे? असांजो करंट फ्लो थींदो आहे। ठीकु आहे, हाणे जॾहिं करंट फ्लो थो थिए, उन खां पोइ असां छा कंदा आहियूं? इहो जेको करंट आहे, उहा जेका इलेक्ट्रिसिटी आहे, ठीकु आहे, उनखे असां स्टोर कंदा आहियूं पंहिंजे बैटरियुनि में। ठीकु आहे, पोइ उन बैटरियुनि में जेका असां एनर्जी स्टोर कयूं था, सो उहा हूंदी आहे वरी असांजो जेको करंट हूंदो आहे, उहो हूंदो आहे असांजो डीसी करंट। ठीकु आहे, सो उन खां पोइ वरी असां पंहिंजा जेके घर जा एप्लायंसिस हूंदा आहिनि, उन्हनि में असां वरी उन बैटरीअ जे थ्रू जेको आहे त एनर्जी ॾेई करे उन्हनि खे असां रन कराईंदा आहियूं। सो प्यारा ॿारो, इहो असांजो सोलर एनर्जी जो टॉपिक जेको असां हिते जेको आहे डिस्कस कयोसीं। मूंखे उमेद आहे त तव्हांखे हीउ टॉपिक जेको आहे त सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। सो इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।